मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। साईं सब मखलूक़ात जे मथां मौत ईंदो, छा इज़राइल अलैहिस्सलाम जे मथां बि मौत ईंदो? बिल्कुलु साईं, पूरी काइनात जे अंदरि जेकी मखलूक़ात आहे, पूरी काइनात जे अंदरि जेकी मखलूक़ात आहे उन सभिनी जे मथां मौत ईंदो। रिवायतुनि में बि बिल्कुलु अचे थो त जॾहिं तमामु इंसान मरी वेंदा, इन खां बाद में फ़रिश्तनि जे मथां मौत ईंदो। पहिरियां आसमान जा फ़रिश्ता क्लियर थींदा, ॿिए जा टे जा, यानी सभई फ़रिश्तनि जे मथां मौत ईंदो वेंदो। इन खां बाद में जिब्रील अमीन ते बि मौत ईंदो, इसराफ़ील ते बि मौत ईंदो, मीकाईल ते बि मौत ईंदो। हली करे इन ॻाल्हि ते हदीस में इशारो आयो त मलकल मौत ते बि मौत ईंदो। जेको इज़राइल अलैहिस्सलाम तमामु इंसाननि जा रूह कब्ज़ो करे न, त इन इज़राइल अलैहिस्सलाम जे मथां बि मौत ईंदो। क़ुरान हकीम जी हिकिड़ी आयत आहे, कुल्लु मन अलैहा फ़ान। पूरी काइनात में सभु मखलूक़ात फ़ना थी वेंदी। फ़ना मां छा मतिलबु आहे, यानी उहा पंहिंजी असुली क्वालिटी में न रहंदा। असुली क्वालिटी कीअं? हाणे हिन टाइम असां पंहिंजी असुली क्वालिटी में बीठा आहियूं। मुंहिंजो जिस्म आहे, जिस्म जे अंदरि रूह पियल आहे, हाणे हे असुली क्वालिटी में हलूं पियो। पर अलाह ताला फरमायो तमामु मखलूक़ात सभु फ़ना थींदियूं। फ़ना मां मतिलबु इहो आहे त मुंहिंजी असुली क्वालिटी न रहंदी, यानी मुंहिंजो जिस्म त जेको क़बर में पियो हूंदो, पर जिस्म जे अंदरि रूह न हूंदो, या जिस्म कुझु टाइम खां बाद में बिल्कुलु ख़तमु थी वेंदो। त साईं पूरी काइनात जे अंदरि तमामु इंसाननि जे मथां मौत, फ़रिश्तनि जे मथां मौत, हता की अल्लाह खां अलावा जेको कुझु बि हिन काइनात जे अंदरि आहे, जेको बि काइनात जे अंदरि जेको नज़र अचे थो, उहो सभु कुझु जेको आहे फ़ना थींदो। इन जो इशारो क़ुरान हकीम में बि आहे, अहिड़ी तरह अहादीस मां बि काफ़ी हिसे मां इहे ॻाल्हियूं मिलनि पियूं।